अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामा में छा थींदो। शेर दिल हाणे रेस बालाजी खान खे मारे ऐं हुतां राबेल खे आज़ाद करे ईंदो। छा रेस बालाजी खान हाणे मल्हार खे जेल में माराए छॾींदो। छा सिकंदर खान हाणे मंठार खे मारे छॾींदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ईअं अपडेट ईंदी नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा दोस्तों। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को अवां जो बेनस न करंदो काफ़ी असांजो सलाह थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अवां जो टाइम वेस्ट कोन करें, हलूं था पंहिंजी कहानी ईअं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो शेर दिल जेको आहे पंहिंजा सभई माण्हू गॾु करे ऐं उन्हनि खां जेको आहे हक़ीक़त ॿुधाए ऐं उन्हनि खां सलाह वठंदो त बसि तव्हां जेको आहे हिकु चकर तयारी कयो त जीअं रेस बालाजी खान मथां हमलो कयूं ऐं रेस बालाजी खान बि न बची सघे। हुतां जेको आहे असां रेस बालाजी जेल दफ़न करे अचूं। हुतां जेको आहे राबेल खे बि आज़ाद करे अचूं। सारंग चवंदो त शेर दिल तूं दुआ कर त अलाह करे इहो रेस बालाजी खान हवेली में हुजे, असां जेको आहे उनखे मारे ऐं उतां जेको आहे राबेल खे आज़ाद करे अचूं जीअं रेस बालाजी खान खे ख़बर पवे। विठल खान चवंदो त शेर दिल पुट उते का बि नुक़सान न कजो, ईअं न थिएजो। रेस बालाजी खान सुभाणे वञी असांजे मथां FIR दाख़िल कराए ऐं असांजे मथां पुलिस बीठल हुजे। शेर चवंदो चाचा मिठल बसि तूं परेशान न थी, अहिड़ो कम ई न कंदासीं, असां पंहिंजी इज़त वापसि हर हाल में कंदासीं। इन में मरणो पवे त मरंदासीं, बहरहाल राबेल खे ज़रूर आज़ाद कंदासीं रेस बालाजी खान जे चंबे मां। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेस बालाजी खान जेको आहे मुंशी खे चवंदो त बसि तोखां जल्द जेतिरो थी सघे त तूं वञी सूबेदार सां ॻाल्हाए, जीअं सूबेदार जेको आहे रोशन ऐं मल्हार मथां ज़ोर रखे ऐं उन्हनि खे अहिड़ी त सज़ा ॾे ऐं उन्हनि खे फाही ॾिजो, उन्हनि जी हयाती ख़त्म थी वञे, राबेल जी दिलि मां मल्हार बि लही वञे ऐं जीअं जेको आहे मल्हार ऐं रोशन कॾहिं बि आज़ाद थी न सघनि। मुंशी चवंदो त हा रेस बालाजी खान बसि तव्हां परेशान न थियो, मां अॼु ई वञा थो सूबेदार सां मिलां थो ऐं उन खे चवां थो त पोइ मल्हार ऐं रोशन खे जेको आहे जेल में फाही ॾेई माराए छॾे, जीअं जेको आहे राबेल मां इहो आसरो लही पवे। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त सिकंदर खान जेको आहे पंहिंजे पीउ वरेल खे साफ़ साफ़ चई छॾींदो त मां हाणे वधीक बर्दाश्त नथो करे सघां, बसि मां हाणे रेस बालाजी खान जी ॻोठ तरफ़ निकिरी थो पवां। अगरि जेकॾहिं मंठार मुंहिंजे रुख चढ़ी वियो त बि उनखे लेटाईंदुसि, अगरि जेकॾहिं रेस बालाजी खान मुंहिंजे रुख चढ़ी वियो त बि उनखे लेटाईंदुसि। दिल खान चवंदो पुट तोखे मोकल हाणे। दोस्तों उम्मीद आहे कहाणी आई हूंदव के पसंदि, असांखे ॾींदा इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं कि नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।